दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। अज सुबह सां करमपुर भर में नसीर शाख में कम कंदे पुल जे मरमती कम में 3 मज़दूर दबजी करे फौत थिया आहिनि। उन्हनि जे दर्जात जे बुलंदीअ लाइ अल्लाह जी बारगाह में दुआगो बाहियूं ऐं वक़्त जे हुकुमराननि खां सवाल बि कयूं था पिया। ऐं हुकुमरानो, मशीनरीज़ जे हूंदे तव्हां पुलनि जे मरमती कम आम मज़दूरनि खां छो था करायो? ऐं आम मज़दूर जेके तड़पी तड़पी फौत थिया, ॻोठाणनि वीचारनि पंहिंजे मदद सां मशीन घुराए करे उन्हनि खे ॿाहिरि कढियो। मज़दूर तव्हां असांजे मुआशिरे में घर में हिकिड़ो कमाइण वारो हूंदो अक्सर, बाक़ी सभु वेही खाइण वारा हूंदा आहिनि। ऐं जॾहिं उहो माण्हू बि अल्लाह जे हवाले थिए त उन ख़ानदान जे दिलि मां कहिड़ी कैफ़ियत गुज़रंदी हूंदी, उन्हनि जूं हालतूं जेके आहिनि केॾा न ख़राबु गुज़रंदा हूंदा। तॾहिं DC कश्मीर ऐं सैयद मुराद शाह खां मुतालबो कयूं था पिया त मज़दूरनि जे कानून तहत इन्हनि शहीद थियल मज़दूरनि जे वारिसनि, उन्हनि जे अहल अयाल जी माली सहायता कई वञे ऐं कोताही ॾेखारींदड़, ला इल्मी ॾेखारींदड़ पंहिंजे उन्हनि ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कयो जिन मशीनरीज़ जे हूंदे बि इहो जेको कमु आहे आम मज़दूरनि खां करायो पियो।